ही मुंहिंजो बाबा आहे, ही मुंहिंजी भाइटी आहे, ही मुंहिंजो भाउ आहे इमरान, सितारा नालो आहे। उन मूंखे 6 तारीख़ 2 महीनो 2020 ते पंहिंजे घर मां 3 वॻे अगवा करे वियो। अब्दुल शकूर मार ऐं उन सां जेके जवाबदार हुया अब्दुल गफ़ूर मार, उनजो भाउ, ऐं सदाम सुमरो, ऐं इलाही बख़्श उर्फ़ पप्पू मार ऐं सजाद मार। मूंखे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रहंदा, कंहिं महिल पिशावर, कंहिं महिल पिंडी, कंहिं महिल किथे, कंहिं महिल किथे। मूंखे ख़बर बि न हूंदी, मूं ते तशदुद कंदा ऐं मूं ते एतिरो तशदुद कंदा उन्हनि त मूंखे क़बर जे हवाले करे छॾियो। न मूंखे मानी ॾींदा, न मूंखे पाणी ॾींदा, ऐं मां वजु वठी उतां निकिती आहियां। कल्ह मां कोर्ट में जेको आहे पेश थी आहियां जज साहिब वटि। उनखे मूं बयानु ॾिनो आहे त उन्हनि जो इहो चवणु आहे त इहा छोकिरी न आहे। बिल्कुलु मां इहा ई छोकिरी आहियां, ऐं कोर्ट सगोरी मूंखे जहिड़े टाइम घुराईंदी, भले 10 दफ़ा घुराईंदी, मां उते हाज़िर थींदमि। मां उहा ई सितारा आहियां, उहा ई आहियां। मूंखे को बि ख़तरो न आहे, मूंखे को बि प्रेशर न आहे, मूंखे कंहिं बि क़ैद न कयो आहे। मां पंहिंजे घर में आहियां। ही मुंहिंजो बाबा आहे, ही मुंहिंजी भाइटी आहे, ऐं ही मुंहिंजो भाउ आहे। मां पंहिंजे घर में ख़ुशि आहियां। तंहिंसां मां इहो ई चवणु चाहींदमि त मुंहिंजी वधीक बदनामी न कई वञे। मां बि सिंध जी न्याणी आहियां। मुंहिंजी वस वारनि खे इहा अपील आहे त मूंसां इंसाफ़ु कयो वञे, ताकी कंहिं बि सिंध जी न्याणी सां ईअं ज़ुल्म न कयो वञे। उन्हनि मां असांखे ख़तरो आहे। असांजे ॻोठु हर रोज़ु पुलिस मोकिलींदा, छाजे करे मोकिलींदा, छो मोकिलींदा? मुंहिंजो इहो ई मुतालबो आहे त मां पंहिंजे घर में आहियां, मां पंहिंजे घर वारनि सां ख़ुशि आहियां। मूं का बि पसंदि जी शादी न आहे कई। मूंखे अगवा करे खणी विया, मूं ते तशदुद कंदा, मूंखे नशे वारा इंजेक्शन लॻाईंदा। इंसानी हक़नि जी तंज़ीमनि खे इहा अपील कयां थी त मुंहिंजी मदद कई वञे। मां हिकु पढ़ी लिखी छोकिरी आहियां, मां ख़ानदानी छोकिरी आहियां। मुंहिंजी किरदार कशी कई पई वञे, मूंखे बदनाम कयो अथनि, मूंखे ज़लील कयो अथनि, मूंसां तशदुद कयो अथनि। ऐं मुंहिंजी सभिनी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, IG सिंध ऐं SP घोटकी खे इहा अपील आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्तु कार्रवाई कई वञे ऐं उन्हनि खे फाही ते लटकायो वञे।